लोलाक जे नबी इमामुल अंबिया सैयदुल अंबिया खतीबुल अंबिया ताजदार मदीना मोहम्मद मुस्तफा सच्चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयन फरमायो अल्लाह सही के महबूब प्यारी शे उहा आहे जेका सतन आसमान का सतन जमीन का वधीक प्यारे में प्यारी शे आए तो अल्लाह के पांजो ही कलाम यानी कुरान पाक प्यारो आहे। ऐं मुसलमान जे करे इन कुरान पाक सा मोहब्बत रखे तो कुरान पाक के पढ़े तो इन समझो तो इहो भी अल्लाह के ॾाढो प्यारो आ महबूब आ जो हुन जो ताल्लुक अल्लाह जे कलाम सा आहे। इन समझो तो कलामुल्लाह जे सदके इन बाने जो ताल्लुक अल्लाह सा जुड़ी हो। मुझे सोना कुरान मजीद जो कदर कयो तो आमना जे लाल मोहम्मद मुस्तफा के कुरान मजीद जो जेकर कदर कयो तो सिद्दीक सही कयो फारूक सही कयो उस्मान सही कयो अली सही कयो सहाबा इकराम कयो आल बैत उज़ाम कयो अइमे कराम कयो तब ताबिन कयो औलिया अल्लाह वरन कयो। ऐं मुसलमानो जेकर तवां असां भी कुरान जो कदर कंदासीं असां हिते भी इज्जत वारा बणजी वेंदा तो हुते भी इज्जत वारा बणजी वेंदा। असीं दुनिया में ॾिठो आहे त अल्लाह जो कुरान ॾिठो आहे न कि असां रब ॾिठो आहे न कि रसूल ॾिठो आहे। असांजो ईमान चो इन दिलबर जे मथां आहे। जो कुछ अल्लाह से इन में बयान फरमायो आहे सब चो सच ई सच बयान फरमायो अथई। इन आहे कि न कोन जिन जो अकीदो आहे जिन जो ईमान आहे ॿई हथ मथे करे ॾेखारियो अल्लाह जो कलाम सचो आहे नी बाबा तव्हांखे यकीन आहे नी। नारे तकबीर शाने मुस्तफा शाने कुरान शाने अहल बैत। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो आहे अल्लाह सही मूंखे ॿ शयूं अहिड़ियूं अता फरमायूं उन के नबी खे न ॾिनियूं अथई। उहे ॿ शयूं कहिड़ियूं उहे ज़मीन जूं शयूं न आहिनि उहे ॿ शयूं मथों जूं आहिनि। हिक जो नालो आहे कलामुल्लाह ॿी जो नालो आहे निमाज़। कलामुल्लाह भी तू मूंखे मिलियो आहे त निमाज़ भी तू मूंखे मिली आहे। जेकॾहिं तव्हां असां मुसलमान इन ॿिनि शयुनि जो एहतमाम कंदासीं इन ॿिनि शयुनि सां प्यार कंदासीं कुरान पाक जी घणे खां घणी तिलावत कंदासीं निमाज़ के घणे खां घणो पढ़ंदासीं वक्तन जी पाबंदी कंदासीं तो तवां असांजी कामयाबी आहे। हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इन ॿिनि शयुनि सां ॾाढी मोहब्बत हूंदी प्यार हूंदा। पाक मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा जे मजलिस में त नबी जे ज़बान ते कुरान मौजूद आहे सब जो सुभान अल्लाह। जे इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा हज़र में आयन त नबी जे ज़बान ते कुरान मौजूद आहे। जे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे घर वारनि में त नबी जे ज़बान ते अल्लाह जो कुरान मौजूद आहे। जे पाक मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज पढ़नि त नबी जे ज़बान ते भी अल्लाह जो कुरान मौजूद आहे। सोना ये ॿ शयूं तू मूंखे मिलियूं आहिनि। जो पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम के रब तो फरमाया मुझा सोना तू भी कुरान पढ़ तू भी नमाज पढ़ ऐं पंहिंजे ताबेदारनि के पंहिंजे ईमान वारनि के कलमे गो मुसलमाननि के भी हुकुम फरमाए। जॾहिं पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम कुरान तो पढ़े तो उम्मतीअ जे मथां भी लाज़िम आहे त कुरान जी तिलावत करे। जॾहिं पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां नमाज फर्ज़ आहे त उम्मती जे मथां भी चओ नमाज फर्ज़ आहे। अॼु छो बरकत न आहे अॼु असां में कुरान पाक जी तिलावत भी घटि आहे नमाज भी असां में घटि आहे। अल्लाह जी ज़ात जो कसम वो दौर नबी जो आहे वो दौर सहाबा इकराम जो आहे। खुदा जी ज़ात जो कसम नबी जे ज़बान ते भी कुरान सहाबा जे ज़बान ते भी कुरान सब नबी जा मुरीद सब नमाजी होया सब नबी जा मुरीद सुन्नत जा पुल होया। वो कीअं न बरकत पवे
आज ये बि शयूं असां में आहिनि कोन, तॾहिं असां परेशान आहियूं। आहे बि घणो, कमायो बि घणो था, माल मिल्कियत भी घणो आ, अनाज भी घणो आ, पैसो भी घणो आ, पर असां में दीन नाहे, असां में निमाज़ नाहे, असां में क़ुरान नाहे, तॾहिं बरकत नाहे। अगे हिकु माण्हू कमाईंदो त 10 माण्हू खाईंदा, ईअं आहे कि न कोन? ॻाल्हायो। अॼु 10 माण्हू कमाइनि था त बि पूरत नाहे। वजह इहो आहे त असां अल्लाह जे क़ुरान खे छॾियो आहे, असां निमाज़ खे छॾियो आहे, असां उलमा खे छॾियो आहे, तॾहिं असां दरबदर आहियूं। त पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम के रब ज़ुल जलाल तो फरमाया, नबी तू भी कुरान पढ़ त मां रब तुझे कुरान के बुधा। नौराजा साहब, ओस पास जा मुसलमानों, पने आकल तालके जा मुसलमानों, खुदा जी जात जो कसम, आज हिन धरती ते अल्लाह जी रहमत जो मीत होसी। हे तवां जा जुगा कखाना घरन, इनन जे मथा भी इन कुरान जे सदके रहमत जो मीत होसी। उलमा इकराम काफी पुजी चुका आहिनि, राज काफी से ताईं जलसो रहंदो, वफ़ादारी कंदो नी, इंशाअल्लाह ताला, इंशाअल्लाह ताला वफ़ादारी कंदासीं। तने रब्बे ज़ुल जलाल पंहिंजे कलामे मुक़द्दस में इमामुल अंबिया, सैयदुल अंबिया, खतीबुल अंबिया, सिराजुल अंबिया, ताजदारे मदीना मोहम्मद मुस्तफा के अल्लाह से को तो फरमाओ, तुलमा उहिया इलैका मिनल किताब वाक़िम सलात इन्न सलात तनहा अनिल फ़ाशाई वल मुनकरी वल ज़िक्रुल्लाहि अकबर। ऐ मुझा महबूब मोहम्मद सच्चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुझा महबूब तुम्हें कुरान पढ़ो जो मां तुरे रब वही कयो आहे, यानी कुरान पाक तू भी उन जी तिलावत करो। मुझा महबूब तू भी नमाज के पढ़ो, नमाज के कायम फरमाए। मां तो के बई शयूं ॾिनियूं कई नबी के निया, न आदम नबी के, न नूह नबी के, न ज़बीउल्लाह के, न खलीलुल्लाह के, न मूसा के, नबियन के मां ये शयूं ॾिनियूं। सोना हे कुरान भी मां तुझे लाए लोहे महफूज में महफूज कर रखियो। मां ये नमाज मां तुझे लाए महफूज कर रखी। जॾहिं सोना अर्श फर्श के छॾे करे अर्श ते आई, मां रब तोखे पंहिंजो मेराज करायो आहे। मेराज वारी रात में आमना जे लाल मोहम्मद मुस्तफा के अल्लाह ताला नमाज तोहफे में ॾिनी आहे। ॾाढा चओ सुभान अल्लाह त चओ। कलमे पढ़ण वारो मुस्लमानो, अल्लाह जी ज़ात जो कसम, नमाज कुरान ये ॿ शयूं असांखे ॾिनियूं आहिनि। ओ मुस्लमान नमाज के पढ़ो, ओ मुस्लमान कुरान के पढ़ो। रब्बे काबा जो कसम आहे, जंहिं घर में कुरान पाक जी तिलावत आहे उन घर जे मथां रहमती वसे। ओ मुंहिंजी अम्मा, मुंहिंजी भेण, तू भी पंहिंजे घर में कुरान जी तिलावत कंदी कर, तू भी पंहिंजे घर में नमाज के पढ़ंदी कर। ओ मुसलमान मर्दो, तव्हां भी नमाज पढ़ो, तव्हां भी कुरान जी तिलावत कयो। अल्लाह के उहो बानो ॾाढो वणंदो आहे जेको कुरान पढ़ंदो पियो आहे। छो त अल्लाह जो कुरान अल्लाह जो ज़िक्र आहे, हे आला ज़िक्र कुरान पाक आहे। जंहिं मुसलमान जे ज़बान ते अल्लाह जो कुरान आहे, उहा ज़बान भी अल्लाह के ॾाढी वणंदी आहे, उहा दिल भी अल्लाह के ॾाढी वणंदी आहे। रब्बे काबा जो कसम मुसलमानो, हीअ नेमत तव्हां असांखे मिली आहे, आला नेमत तव्हां असांखे मिली आहे। ज़मीन जी हीअ नेमत नाहे, हीअ नेमत मथों जी नेमत आहे। रब्बिल आलमीन पंहिंजे हबीबे मोहम्मद मुस्तफा जे मथा नाज़िल फरमाई आहे। कलमे पढ़ण वारो मुसलमानो, हिन जो वज़न त तमामु वॾो आहे, हिन जो वज़न त तमामु वॾो आहे। तव्हां असांजो वज़न कोन खणी सघो आहे। ओ कातमुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुरान जो वज़न खयो आहे। पाक मोहम्मद मुस्तफा कुरान जो बार खयो आहे जो उम्मत जे मथां। हे बार हल्को थियो। रब्बे काबा जो कसम मुसलमानो, अॼु मुसलमान जो नंढो बच्चो आहे, 8 सालनि जो आहे, 10 सालनि जो आहे, नंढो बच्चो आहे, अंब जेतिरी दिलि आहे। हे सारो कुरान अलिफ लाम खां वठी करे वन्नास ते मासूम बच्चे के कुरान यादि आहे। रब्बे काबा जो कसम, ही अहिड़ो कुरान वारो मौजूज़ो आहे, क़यामत ताईं काइम मक़ाम हूंदो। अॼु नौराजन जे ॻोठ में इहो कुरान
पढ़ियो तो वने जेको मुझे मदीने वारे साईं मदीने में पढ़ियो आ मक्के में पढ़ियो आ बदर में पढ़ियो आ खंदक में पढ़ियो आ हुनैन में पढ़ियो आ रब्बे काबा जो कसम ओ नौराज जे गोर जा मुसलमानो अज उहो कुरान पाक तो पढ़ियो वने जो तवा जे गोर जे मथा रहमती वसे पई अदा कुरान में मज़ो आहे कि न कोन जिनके मज़ो तो अचे हथ मथे करे ॾेखारियो केड़ी त जमात आई आ केड़ी त जमात आई आ इंशाअल्लाह ताला अञा जमात आंदी सारो पिंडाल भरजी वेंदो भरजी त वियो आ कुरान में कशिश आ कसीदन में कशिश नाही धोइल में कशिश नाही बेतन में कशिश नाही इमामुल अंबिया मक्के में कुरान पढ़े मदीने में कुरान पढ़े रब्बे काबा जो कसो नबी जे ज़बान में अल्लाह से एडो तसीर रखियो हो एडो मिठाज रखियो हो ओ जेके कुफ्र में कतल आ शिरक में कतल आ लोलाक जो नबी इमामुल अंबिया सैयदुल अंबिया जो कुरान बुधी करे उते जो उते आमना जे लाल के चवंदा सही असा के कलमो पढ़ायो त असा तवा जा साहबी बणी वञो असा ईमानदार बणी वञो कलमे पढ़ण वारो मुसलमानो वाह जो पैगंबर तवा सा के मिलियो आ नबी तवा सा के मिलियो आ पूरी कायनात में एलो को पैदा थींदो ही कोन जे पैगंबर जे सदके अल्लाह ताला हर शे के पैदा कयो आ आसमान के जमीन के सिज के चंद्र के वन टन के जबलन के सब जो सब अल्लाह ताला आमना जे लाल मोहम्मद जे सदके पैदा फरमायो आ ओ नबी तवा सा के मिलियो आ रब्बे काबा जो कसम आ जे सदके अल्लाह ताला हर शे के पैदा कयो आए आदम नबी के नूह नबी के जेको भी वजूद जमीन के मिलियो आसमान के मिलियो सिज के मिलियो चंद्र के मिलियो नबियन के जिस्म मिलियो नबियन के नबूवत मिली नबूवत जो ताज पराइन त मोहम्मद करीम जे सदके मिलियो आ रब्बे काबा जो कसम अल्लाह ताला जल जलालु आदम का वठी करे ईसा नबी ताईं नबी पैदा कयई इहो करब पंहिंजे सिलसिले के हलाईंदो अचे पियो हाणे हज़रत ईसा के अल्लाह से पाण ॾे घुरायो विच में पौणा 500 वरिया जेको आहे अरसो थी चुको आ को नबी न आयो विच में माण्हू बुत परस्त थी विया कब्रुनि जा पुजारी थी विया मुशरिक थी विया उन दौर में इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा के अल्लाह से पैदा फरमायो आ रब्बे काबा जो कसम मुसलमानो असा जो नबी हुआ जे को मिसल आहे ही कोन जे जो शान पे मिसाल आ जे जी रहमत पे मिसाल आ जे जो हलण पे मिसाल आ जे जो खाइण पे मिसाल आ जे जी हर शे पे मिसाल आ जे जी अजमत निराली जे जी रुफत निराली जे जो जमाल निरालो जे जो कमाल निरालो जे जो कलामुल्लाह निरालो वो पैगंबर मोहम्मद करीम तवा सा के मिलियो अल्लाह से दिनो आ रहमत वारो नबी अल्लाह से तवा सा गिनो आ जे नबी जे रहमत जो अल्लाह से कुरान में बयान फरमायो आ ओ मुझा सोना बिया नबी आया पैगंबर आया उन जे बारे में मां ये लफ्ज न चाया सोना तू मुके एडो प्यारो आ एडो प्यारो आ एडो प्यारो आ तू सारी कायनात जे लाए नबी बणजी आयो आ जमीन वारन जे लाए नबी आसमान वारन जे लाए नबी नूरन जे लाए नबी जिन्नन जे लाए नबी इंसान जे लाए नबी जमादात जे लाए नबी ओ जेका शे आए सभिनि जे लाइ मां अल्लाह तोखे नबी करे पैदा कयो आहे कुल या अय्युहन नास इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमिया ॾाढा चओ सुभान अल्लाह चओ खुदा जी ज़ात जो कसम अल्लाह तो फरमाए मुझा सोना जाते मां रब जी रुबूबियत होते तो मुस्तफा जी मुस्तफाइया ॾाढा चो सुभान अल्लाह हर को नबी पंहिंजे टाइम थींदो रहंदो हो सोना सभिनि जो टाइम पूरो थी वियो हाणे तोखां बाद में कोई नबी ने दो मा कान मुहम्मदुन अबादिन मिर रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाहि व खातमन नबिय्यीन
सोना हाणे वो नबी नहीं दो बस तू नबियन जी पुजाणिया क़यामत ताईं तो मोहम्मद जी रिसालत कायम मकाम होंदी क़यामत ताईं तुझो दीन हलंदो क़यामत ताईं तुझी शरीयत हलंदी ओ मुसलमानो तवां सां अल्लाह नबी एड़ो ॾिनो आहे रब्बे काबा जो कसम वो पैगंबर मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काथे चो मदीने पाक में रोज़े अतर में आरामी आहिनि वाह पैगंबर जो रोज़ो भी शान वारो वॾे मक़ाम वारो वॾी इज़त वारो ओ जंहिंजो अर्श खां भी शान मथे आहे पाक मोहम्मद जाते दफन थिया पिया अम्मी आयशा सिद्दीका रज़ी अल्लाहु ताला अन्हा मोमिन जी अम्मा आहे रब्बे काबा जो कसम आखिरी घड़ियूं इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मी आयशा सिद्दीका जे घर में गुजारियो आहे अम्मी आयशा सिद्दीका जे झोल मुबारक में बिनी जान जो सरदार मोहम्मद मुस्तफा इंतकाल कयो ओ आयशा सिद्दीका तू शान वारी मान वारी जो बिनी जान जो सरदार तुझे झोलिय में इंतकाल कयो आशा तू त शान वारी आ तू त मान वारी आ तो तुझे हुजरे के अल्लाह सही नबी जे रोज़ो तो बनाए जाते नबी दफन थींदो आ उते नबी के दफन कयो वेंदो आ मा बैन बैती व मिंबरी रोज़तुम मिन रियाज़िल जन्ना ओ कमा काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमामुल अंबिया पंहिंजे ज़बानी अतर सां फरमाइनि था ओ मुंहिंजे मेंबर आहे घर जे विच में जगह जगह आहे ये जन्नत जे बागन मां बाग आहे जाते नबी आरामी आहे 24 कलाक नबी जे रोज़े अतर ते रहमत जो मी वसंदो पियो आहे रब्बे काबा जो कसम इमामुल अंबिया नूरे जबल ते सिद्दीक़ सही भी साना फारूक सही भी साना नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था ओ अबू बकर जी मुंहिंजा साईं उमर जी मुंहिंजा साईं जीअं गॾु आहियूं असां क़यामत जे मैदान में असां ईअं गॾो कंदासीं पर असां टे ईअं गॾु दफ़न कया वेंदासीं ओ कलमे पढ़ण वारो मुस्लमानो जाते इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा आराम पज़ीर आहिनि उते सिद्दीक़ भी आराम पज़ीर आहे उते फारूक आज़म भी आराम पज़ीर आहे जाते नबी जे रोज़े अतर ते रहमत जो मींहुं थो वसे पियो सिद्दीक़ साईं जे कब्र मुबारक जे मथां भी रहमत जो मींहुं वसंदो पियो वाह फारूक तू भी शान वारो बणिजी वे उमर तू भी मान वारो बणिजी वे जो तुझे कब्र ते भी नबी जे सदके जे करे रहमत जो मींहुं थो वसई पियो मा बैन बैती व मिंबरी रोज़तुम मिन रियाज़िल जन्ना डाडा पोयां चो डाडा चो सुभान अल्लाह मां जल्दी आवाज बंद तो क्या उलमा कराम काफी जी चुका ने दर्जन उलमा जो वेठो आ छा दर्जन उलमा जो वेठो आ जो इंशाअल्लाह ताला वफादारी कंदा से नोरा जंजा मुसलमानो अज तवा जो जलसो कामयाब दियो पेरियों जलसो आ छा पेरियों जलसो आ अचो पाक मोहम्मद जो शान बुधो जी अचो पाक मोहम्मद जी सीरत बुधो जी हे मुझे अगो कुरान पयो आ रब्बे काबा जो कसम मुसलमानो हे नजर कयो हे अल्लाह जो नूर आ जो अल्लाह जो कलाम अल्लाह जी सिफत आ इन सजे कुरान पाक में आमना जे लाल मोहम्मद जी सीरत बयान थियला डाडा चो सुभान अल्लाह मुसलमानो खुदा जी ज़ात जो कसम असा आका जा गुलाम आयूं आका के मञण वारा आयूं नबी जा असा नौकर आयूं किए नबी जा गुस्ताख थींदासीं जेको नबी जो गुस्ताख होंदो आ असा उनके मुसलमान ही कोन समझंदा आयूं रब्बे काबा जो कसम अल्लाह सी तव्हां असां जा भाग भला कया ओ नोरा जंजा मुसलमानो गरीबो नंढो वॾो पोड़ो नौजवानो सरदारो अमीरो तवा के मुबारक हुजे जो तवा के अल्लाह ताला जल जलालो मिठे मोहम्मद जो कलमो नसीब फरमायो आ नबी जो उम्मती नसीब कयो थई ॾाढा चो सुभान अल्लाह खुदा जी ज़ात जो कसम पाक मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मट चो कोई आहे भी कोन चो मट कोई असा काथे चयो आ त नबी असा जेड़ो आ असा चयो
काथे असां चयो आहे नबी असां जहिड़ो आहे रबे काबा जो कसम असांजो नबी हो आहे जो खूह खारो हुजे कोड़ो हुजे पाक मोहम्मद मुस्तफा पंहिंजो लवाब विझंदा वञनि त कोड़ो खूह बि मिठो थी वञे ॾाढा 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 चओ सुभान अल्लाह खुदा जे ज़ात जो कसम असांजो नबी हो आहे जे नबीअ खे हर शइ सुञातो आहे जे नबीअ खे हर शइ सुञातो आहे हरणी आहे शिकारी हुनखे क़ैद कयो आहे शिकारी हुनखे क़ैद कयो आहे हरणी थी चवे मूंखे छॾ त मां पंहिंजे बच्चनि खे खीर पियारे अचां हरणी थी चवे मां तोखे ॿिन्ही जाननि जो सरदार मोहम्मद ज़ामन ॼां भला पोइ तूं मूंखे छॾ तूं जानवर पकड़ल मां तोखे छॾियां वरी मोटी कीअं ईंदी आहे रबे काबा जो कसम हरणी थी चवे मुंहिंजा साईं मुंहिंजो ज़ामन पओ मां वञी करे बच्चनि खे खीर पियारे वापसि मोटी थी अचां रबे काबा जो कसम वो शिकारी उते बीठो आ पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मौजूद आ हरणी तकड़ी वई वञी पंहिंजे बच्चनि खे खीर पियाण वई आ चवे थी पियो बच्चो जल्दी कयो खीर पी वठो मां ॿिन्ही जाननि जो सरदार मोहम्मद ज़ामन विझी आई आ रबे काबा जो कसम आज मां न बचंदुसि अॼु मुंहिंजो खीर पी वठो मां वञण वारी आहियां उहे बच्चा था चवनि मां जाॾे तूं वेंदी असां बि हलंदासीं बच्चा बि ईंदा प्यार हली बि ईंदी पई आहे शिकारी ॾिसंदो पियो आहे त मोहम्मद खे जानवरनि बि सुञातो आहे उहा हरणी मोटी ईंदी पई आहे बच्चनि सुधो हे जेके शिकारी जानवर पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे हरणी खे बच्चनि खे ॾिठो अथई उते जो उते मुंहिंजे सोणे मोहम्मद खे चवंदो पियो आहे साईं कलमो पढ़ायो त मां बि मुस्लमान थी वञा रहमत वारो नबी अज़मत वारो नबी वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन तव्हां खां सुभाणे लिखरे कोन थी मां साईं वफ़ादारी नथा कयो ॿियनि उलमा सां कीअं वफ़ादारी कंदो काथों खैरपुर मां आयो आहे खैरपुर मां ॿिए ज़िले में आयो आहे तव्हां खां सुभाणे लिखरो ई कोन हितों आया हो पने मां आया हो नोराजन मां आया हो संगन मां आया हो दफ़्तर मां आया हो दफ़र मां आया हो पोइ बि तव्हां खां सुभाणे लिखरे कोन थी पई घबरायो न ओ न सोने जे सदके तव्हांजे नफ़्स जी बि खोराक थींदी रूह जी खोराक अल्लाह जो क़ुर कल में पढ़ण वारो मुस्लमान मौलाना महमूद हसन साहब जोगी भी पहुची चुको आहे सोने अंदाज़ सां वायद कंदा उलमा इकराम जो अचण भी बरकत आहे उलमा इकराम जो अचण भी बरकत आहे समझो मसलो अमना जो लाल मोहम्मद मुस्तफा ता फरमान आलम बिल किस्म जान आलम आलम बिल किस्म जान तवज्जो मारे फरमाए को हकानी बे सुए आलिम यानी बुशरा ओ जेके बिदत के फैलाइंदा वतनी शिरक जा वायद कंदा वतनी ये मोहम्मद करीम जा वारस न थई ओ जेके तौहीद बयान करनी था तौहीद जे करे गारियों मिलन थियूं तौहीद जे करे जख्म थियन था तौहीद जे करे लड़ायो तो वने रबे काबा जो कसम असा के वर्षे में मिलियो आ नबी जो इल्म नबी से फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हक वारा आलिम मा मोहम्मद जा वारिसन हक वारा आलिम मा मोहम्मद जा वारिसन रबे काबा जो कसम मतवसल चंदो पयो आ हक वारी जमात नबी जी वारिस जमात आहे त जमयत उलमा इस्लाम वारा आलिम आहिनि ॾाढा ॾाढा चो सुभान नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा जमियत उलमा इस्लाम अज भी ज़ालिम चवन था त ये न हुजन हक वारा आलिम इंशाअल्लाह ताला क़यामत ताईं हक जो होको दींदा रहंदासे हक जो होको दींदा रहंदासे ज़ालिम हो तवां छा कंदो तवां जा वॾा गरी विया ख़त्म थी विया तवां छा करे सघंदो क़यामत ताईं हक वारी जमात जमयत उलमा इस्लाम अज भी गजन था सुभाणे भी गजंदा हक वारी जमात दाखिल थी वञे हक वारी जमात में हीअ जमात बेर वारे साईं जी जमात हीअ जमात अमरोटी वारे साईं जी जमात हीअ जमात मुझे मुर्शिद साईं हमातुल्लाह रहमतुल्लाह अलैह जी जमात रब्बे काबा जो कसम मन असां के बि नेकी न हुजे मन नेकी जे सदके असां का पंहिंजो अल्लाह राज़ी थी करे असां के जन्नत में दाखिल फरमाए
ॾाढा चो आमीन। अल उलमा वरसतुल अंबिया। ॾाढा थकल हो नी, ॾाढा थकल हो। आलम नबीअ जा वारिस, आलम नबीअनि जा वारिस। कलमे पढ़ण वारो तव्हां नबीअ जा वारिस न आहियो। वो जेके नबी जा वारिस आहियो हथ मथ के ॾेखारियो भई। नारे तकबीर, शाने कुरान, शाने कुरान। जमीयत उलमा इस्लाम, उलमाए हक, उलमाए देवबंद, उलमाए हक, उलमाए देवबंद। नारे तकबीर। हे मुझे मथे ते कुरान आहे, तवज्जो कयो। मां त अदना में अदना मौलवियां, मां त अदना में अदना मौलवियां। रब्बे काबा जो कसम आ, मदीने वारे साईं मुहम्मद मुस्तफा फरमायो आ, जे हक वारे आलिम जी ज़ियारत कई मन ज़ार आलिम फ़क़त ज़ारनी। जे हक वारे आलिम जी ज़ियारत कई गोया कजण मां मुहम्मद जी ज़ियारत कई। जे हक वारे आलिम सां मुसाफ़ो कई जण मां मुहम्मद सां मुसाफ़ो कई। जे हक वारे आलिम सां भाकुर पातई जण मां मुहम्मद सां भाकुर पातई। पोइ क़यामत जे मैदान में मां मुहम्मद सां ईअं गॾो त जीअं आङुरियूं आहिनि। ओ कलमे पढ़ण वारो मुस्लमान हो, उलमा जी इज़त कदो, उलमा जी इज़त कयो। अकरमुल उलमा नबीअ वॾेरनि जी परदन कई आ, डिक्टेटरनि जी परदन कई आ। इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा आलिम जी परद कई आ। जंहिं आलिम में कुरान जो इल्म हुजे, हदीस जो इल्म हुजे, ओ मुंहिंजा उम्मतियो, ओ नोरे जा मुस्लमान हो, ओ ओस पास जा मुस्लमान हो, हक वारे आलिम जी इज़त कंदो ॼण मां मुहम्मद जी इज़त कयव। अल्लाह से कहा तो आए तरफ सही तवां असांखे आलिम जो अदब नसीब फरमाए, आलिम जो अदब नसीब फरमाए। खुदा जी ज़ात जो कसम आहे, एॾो ज़िक्र तव्हां असांखे अल्लाह जे कंहिंखे ॾिनो ई कोन अथई। हिकु ज़िक्र अल्लाह अल्लाह करण वारो हूंदो आहे, दिलि ते किराण हूंदी, उहा जेको लही वेंदी। रबे कब जो कसम आहे, मुंहिंजे मुर्शिदनि जो ज़िक्र हूंदो आहे, उहे चार तस्वीरूं कंदा आहिनि। असां कादरी तरीक़े जा आहियूं, मुंहिंजो हाले जी वारो कादरी तरीक़े जो आहे, रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह कादरी तरीक़े जो आहे, अमरोटी साईं कादरी तरीक़े जो आहे, बेर वारो शरीत साईं कादरी तरीक़े जो आ, बाजी शरीफ वारो साईं कादरी तरीक़े जा। खुदा जी ज़ात जो कसम आ, वलियन दे विंदा कयो, वलियन दे विंदा कयो, तव्हांखे रंग लगी वेंदो, तव्हांखे अल्लाह जी भी सुञाणप कराईंदा, रसूलुल्लाह जी भी सुञाणप कराईंदा, दीन जी भी सुञाणप कराईंदा, तव्हांखे ज़िक्र अज़कार ॾींदा। तव्हांजे दिल जे मथां जेके ज़ंग हूंदा, मेराण हूंदी, गुनाह हूंदा, इन ज़िक्र जे सदके जेको आहे छणी वेंदा, दिल पाक थी वेंदो। सब चो ला इलाहा, सब चो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। हस्बी रब्बी जल्लल्लाह, हस्बी रब्बी जल्लल्लाह, माफी कल्बी गैरुल्लाह, नूर हिदायत सल्लल्लाह। सब चो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। अव्वल आखिर है अल्लाह, ज़ाहिर बातिन है अल्लाह, दोनों जहां में है अल्लाह, कौन मकाम में है अल्लाह। सब चो ला इलाहा इल्लल्लाह। इन्नल मुस्लिमीन वल मुस्लिमात वल मोमिनीन वल मोमिनात वल कानितीन वल कानितात वस्सादिकीन वस्सादिकात वस्सादिकीन वस्सादिकात वस्साबिरीन वस्साबिरात वल खाशिईन वल खाशियात वल मुतसद्दिकीन वल मुतसद्दिकात वस्साइमीन वस्साइमात। अगना तो फरमा वज़ाकिरीन अल्लाह
कसीरन व ज़ाकिरात अद्दल्लाहु लहुम मग़फ़िरतन व अजरन अज़ीमा। ओ मर्दो तव्हां मुंहिंजो ज़िक्र घणो कयो, और तूं तव्हां मुंहिंजो ज़िक्र कयो घणो कयो, मां अल्लाह जो वाइदो आहे तव्हांजी मग़फ़िरत कंदुमि, तव्हांखे वॾो अजर अता फरमाईंदुसि। कलमे पढ़ण वारो मुस्लमानो मौक़ो मिलियो अथव, टाइम मिलियो अथव, ओ निंड पियल हो बिस्तरनि ते सुतल उथी अचो, क़ुरान खे ॿुधो, अची अल्लाह जे ज़िक्र खे ॿुधंदो त इंशाअल्लाह ताला आया ख़ाली हो वेंदो त रहमत जूं झोलियूं भरे पोइ वेंदो। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।